ख़बर शामिल कंदासीं। नवाब वली मोहम्मद मां ज़ुल्फ़िकार अली गबोल जी रिपोर्ट मुताबिक़ नवाब वली मोहम्मद लॻ काज़ी अहमद PTL जे अॻवाननि उस्ताद शफ़ी मोहम्मद खोसो, उस्ताद फ़िदा हुसैन शाह, अहमद ख़ान कलोई, उस्ताद अली मुलाको, उस्ताद आसिफ़ अली मीरजत, उस्ताद धणी बख़्श महर, उस्ताद मोहम्मद यासीन चांडियो ऐं ॿियनि काज़ी अहमद प्रेस क्लब ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते उस्तादनि दाईंदे चयो त TO प्राइमरी काज़ी अहमद बिना जवाज़ हर महीने उस्तादनि ऐं लोअर स्टाफ जूं पघारूं बंदि करे थो। हाणे बि उस्ताद अलीम लाखे ऐं ॿियनि जूं बिना जवाज़ पघारूं बंदि करे तंग करे रहियो आहे, जंहिंजे असां पुरज़ोर मज़म्मत कयूं था। हिननि आला अख़्तरनि खां घुर कई त TO प्राइमरी मेल काज़ी अहमद खे हटाए उस्तादनि सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो।